सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे उहो चयो वेंदो आहे त मां पंहिंजो हिकिड़ो मिसाल ॾियां। ॾिण मूंखे बीपी थी शुरू में तकलीफ़ थी त मुंहिंजी जेका बीपी हुई वो तकरीबन 180 और 90 का 130 को लहे पी न पई, तकरीबन 1.5 महीनो मूंखे हली 190 और 130 जेको कंटिन्यू रही। ऐं सीधी सी ॻाल्हि आहे, जेको इलाज करा कुझु करां कुझु घटिजे बि न। ऐं इन करे जान मूंखे कमज़ोरी बि काफ़ी थी। 1.5-2 महीना यको 190 और 130 हले पई त एक्चुअली छा हुयो त मां वयुमि कराची डॉक्टर खे ॾेखारण। वञी डॉक्टर सां मिलियो। हाणे मां उन वक़्तु उहो तकरीबन 10 ग्राम जो सुबुह शाम गोरियूं खाईंदो हुउमि। हक़ीक़त छा त मां गोरियूं वरितो हुउमि, डॉक्टर चङो पर गोरियूं सभु के नकली हुयूं, इन करे को असर करे ई न पई। त जेको मां कराची डॉक्टर ॾेखारियुमि उन जीअं मुंहिंजी बीपी चेक कई, चवंदो गोरियूं न थिए, चवंदो काई ॻाल्हि कोन्हे, गोरियूं जेको मां ॾाढा जी सुबुह शाम खाईंदो उन मूंखे सिर्फ़ु 5 जी ॾिनी, 5 मिलीग्राम जी खायो। पंहिंजे घर में मुंहिंजे ॿार नंढा आहिनि, चयो तव्हां सिर्फ़ु थोरो वक़्तु पंहिंजे ॿारनि सां पंहिंजो पाण करे रखो, बसि तव्हांखे का बीमारी आई न। सिर्फ़ु थोरो वक़्तु ॿारनि सां गॾु वियो, हुन सां रोज़ु कलाक में ॿारनि सां गॾु खेॾो, बसि ॿार जी हुजे न ॿारनि सां गॾु टाइम ॾियो, बसि पंहिंजो पाण सही थी वेंदा। छाकाणि त ॿारनि जी खिलखिलाहट, उनजी झंझनाहट, उनजी ख़ुशी, उनजो उथी वेठी किरण उथण, इहे सभु पंहिंजो पाण नेचुरल करे छॾींदा आहिनि इंसान खे जेके बि आहिनि। इन करे हर रोज़ु अगरि जंहिं घर में ॿार हुजनि ऐं ॿार में नेचुरल घड़ी खनि हुन खेॾो खणो घुमायो, सभु बीमारियूं पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं। तंहिंजे करे असां थोरो वक़्तु पंहिंजो पाण खे अगरि नेचुरल रखूं, असां पाण सही थी वेंदा। लेकिन असांजी ज़िंदगी आर्टिफिशियल थी वेंदी आहे। अॻिते हली करे ॿियनि सां हलंदे हलंदे असांजो घर बि ओड़ो बणिजी वेंदो आहे। पर अगरि थोरो असां पंहिंजो पाण खे प्रकृति वांगुरु रखूं त सॼी प्रकृति झूमे थो, कंहिंसां कुझु अहिड़ो आहे ई न, सभु प्यार सां आहे। त असां सिर्फ़ु उन वांगुरु थोरो वक़्तु पंहिंजो पाण खे रखूं। सिर्फ़ु असां हर रोज़ु अधु कलाकु मुनो कलाकु पंहिंजो पाण खे नेचुरल रखूं। ऐं जेको असांजो दिमाग़ु घुमंदो आहे उहो बि सिर्फ़ु हर रोज़ु थोरो वक़्तु सुबुह शाम मालिक जो नाम ध्यानु सिमरन करूं त जेको सॼे ॾींहं में असांजे दिमाग़ में हलंदो आहे उहो जीअं वरी साफ़ थी करे असां थोरो सुकून सां रहूं। इहे 2 चीज़ूं छड़ो असांजे जीवन में अचनि, थोरो वक़्तु ॿारनि सां गॾु रहण ऐं थोरो वक़्तु नेम ध्यानु सिमरन करणु। असां पंहिंजो पाण नेचुरल थी वेंदा आहियूं, पंहिंजो पाण सही थी वेंदा आहियूं। इन करे असांजा हवा जा जेके झोंका हलंदा पिया आहिनि सभु पाण हिकु जहिड़ा झूमंदा पिया आहिनि, सभु पता हिकु जहिड़ा झूमंदा पिया आहिनि। एसि ताईं जो किरियल पता नहीं उहे बि ओड़ा ई लुटंदा पिया आहिनि, उन्हनि में कोई फ़र्क़ु कोन्हे ईंदो। ऐं हक़ीक़त में मालिक उन्हनि खे जहिड़ो बणायो आहे, सिर्फ़ु हो ॿिए खे न ॾिसंदा आहिनि, पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहिनि। सो असांखे बि पंहिंजो दुख कोई कोन्हे, सभु ॿियनि जा दुख आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि आहे जंहिंजे करे दुखी वरी उन्हनि खे दुख आहे बि कोन, जंहिंजे करे दुखियूं उन्हनि खे बि दुख कोन्हे। सो असां थोरो पंहिंजो पाण खे नेचुरल बणायूं त पोइ सॼो माहौल बहितर थी वेंदो।